ॾिस जेॾी महिल तव्हांजो ॿार जीअं स्कूल वञे थो न, स्कूल जे लाइ उनखे तयारु करायो था, इशनान करायो, उनखे जीअं यूनिफॉर्म पारायो था न, हिकिड़ी माता जे मथां ख़ासि तौर ते ज़िम्मेवारी आहे। जीअं स्कूल जो टाइम थियण वारो आहे न, 5 मिंट अॻु में उनखे उथायो, माना तयारु करणु उनखे मोकिलण जे 5 मिंट जा अॻु में उथायो। छाकाणि इहे 5 मिंट कहिड़ो कमु करिणो आहे तव्हांखे, जीअं यूनिफॉर्म पारायो था न, यूनिफॉर्म पाराए करे अॻु विहायो, चओ पुट हाणे मां सां गॾु 5 मिंट खे गॾु विहाए करे उनखां बाद उनखे पढ़ायो, हिक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी गुर जप आ सच जुगा सच है भी सच नानी कोसी भी सच। महीनो 1.5 2 महीना पहिरीं पोड़ी उनखे पढ़ाईंदा, जीअं के कंठ थी वञे वरी 1.5 महीने खां बाद वरी ॿी पोड़ी पढ़ाए, हुकुमी हो नाकार हुकुम न कया जाई हुकुमी हो जीअ हुकुम। महीनो 1.5 मां गुज़रने वरी उनखे 3 पोड़ी पढ़िया, गावे को ताण होवे कैसे ताण गावे को दात, जिम्मेवारी कंहिंजी आहे? आवाज़ घटायो, निभाइणी न लॻे थो, कंहिंजी ज़िम्मेवारी आहे? जेके निभाइनि थियूं इहा ॻाल्हि त मुबारक आहे चइण को अॻु में। ऐं सिर्फ़ु ईअं न सम्झो त इहे सिर्फ़ु कारकज दिहाड़ा या गुरु नानक देव प्रकाश, न बाबा, तोखे कर बंदे तूं बंदगी जिचर जिचर घटि में सा। जेकाबाद में कई अहिड़ियूं मातायूं जेके पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलण खां जीअं ॾिसंदियूं न, रक्शे जे अचण जो टाइम थियो आहे, 15 मिंट या 5 मिंट 10 मिंट 15 मिंट पिया आहिनि, पाण सां गॾु विया करे नंढे नंढे ॿारनि खे चङी भली बाणी यादि आहे, नंढे नंढे ॿारनि खे। हिते बि थी सघे थो हूंदी, मूंखे ख़बर न आहे, छो त ज़्यादा मां हिते रहंदो न आहियां, पर जेकर न आहे त इहा ज़िम्मेवारी संभालो, छो त अॼु हिन टाइम धर्म खे वॾा हथोड़ा लॻंदा पिया थो। आए दिन मसला आहिनि, आहिनि न आहिनि साध संगत जी? केॾा मसला आहिनि? डेली हिकु बार में, महीने 1.5 में, महीने में कंहिं महिल 2 रिपोर्टा बि अचनि थियूं त फलाणी नियाणी हली वई, फलाणी न हली, छो न वेंदी? अॻे धर्म जी जॻह ते हूंदी हुई पाठशालायूं, पाठशालाउनि में सुठे तरीक़े सां माउ पीउ ज़िद कंदा हुया त ॿार पढ़, जीअं स्कूल जे लाइ ज़िद कंदा तीअं पाठशाला जे लाइ बि ज़िद कंदा हुया। अॼुकल्ह कंहिंखे मोबाइल को टाइम ई न आहे टाइम सां संगत जी? काथे धर्म जी ॼाण काथे ॾिनी वेंदी? स्कूल में त हिकु बि पीरियड न हलंदो हुननि जो धर्म जो, हलंदो सां संगत जी? कंहिंजो फर्ज़ु आहे इहो? सभु को पहिरों में माउ जो, कंहिंजो? सभु को पहिरों में माउ जो। त पुट तोखे स्कूल में ॼाण न मिलंदी, तोखे ट्यूशन में ॼाण न मिलंदी इन शयुनि जी, छो त इर्द गिर्द माहौल ई न आहे असां वटि न अहिड़ो। अचु मां तोखे रोज़ धर्म जी ॼाण ॾींदी। ॾिसो था जेकर माउ बिज़ी आहे, केॾी महिल उहो रोटी पचाए थी या घर जा सभई कमकार करे थी, त जे अगरि इहा ज़िम्मेवारी केॾी महिल पीउ संभाले वठे बि कोई हर्ज न आहे। आहे सां संगत जी हर्ज? सतराम